अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल कयूम। दोस्तों अॼु जो टॉपिक दिलचस्प आहे। हिन वीडियो में ॾिसंदासीं त इंद्रलठ छो थींदी आहे। वीडियो जे आख़िर में तव्हांखे कुझु कुदरती निशानियूं ॿुधाईंदासीं जंहिंजे ज़रिए असां बारिश अचण या न अचण जो अंदाज़ो लॻाए सघूं था। चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। इंद्रलठ के अंग्रेज़ी में रेंबो चयो वेंदो आहे ऐं उर्दू में धनक चवंदा अथसि। इंद्रलठ जो कारण मींहं वसण खां बाद वायुमंडल में मींहं जी सन्ही बूंदार रहिजी वेंदी आहे। पोइ जॾहिं सिज मां ईंदड़ सफ़ेद रोशनी उन्हनि सन्हनि बूंदनि मां गुज़रंदी आहे त उन जा 7 अलॻि अलॻि रंग थी वेंदा आहिनि। इंद्रलठ जा अमूमन 7 रंग थींदा आहिनि। पाण खे अक्सर 3 या 4 रंग नज़र ईंदा आहिनि। मींहं जूं बूंदूं गोल हूंदियूं आहिनि, तंहिं करे इंद्रलठ जी शक्ल बि गोलाई में थी वेंदी आहे। घणनि माण्हुनि जो ख़्यालु आहे त हिकु इंद्रलठ तेज़ बारिश वसाइण वारी हूंदी आहे ऐं हिकु इंद्रलठ झुड़ या बारिश खे ख़तमु करण वारी हूंदी आहे। इन जी का पक्की तहक़ीक़ त न आहे। का इंद्रलठ बारिश वसाइण वारी बि थींदी आहे, छो जो इंद्रलठ सिज जी रोशनी सां ठहंदी आहे। इंद्रलठ खां बाद अमूमन सिज निकिरी ईंदो आहे। दोस्तों कुझु कुदरती अहिड़ियूं निशानियूं हूंदियूं आहिनि जंहिंजी मदद सां असां बारिश अचण या न अचण जो अंदाज़ो लॻाए सघूं था। अचो त उन निशानियुनि खे ॾिसूं था। सुबुह जो सिज उभरण वक़्तु जेकॾहिं आसमान ॻाढ़ो हुजे या सिज जी किरणनि में ॻाढ़ाण हुजे, इन जो मतिलबु आहे अॼु बारिश जो इम्कान आहे या बारिश अचण वारी आहे। जेकॾहिं सियारे जी मौसम आहे या सर्दियूं अचण वारियूं आहिनि, जेकॾहिं गाह या फसल ते सुबुह जो माक पयल आहे त इन जो मतिलबु बारिश जो अॼु इम्कान न आहे। जेकॾहिं माक नज़र न अचे त इहा बि बारिश जी निशानी आहे, मतिलबु बारिश जो इम्कान आहे। जेकॾहिं आसमान ते अछा बादल नज़र अचनि बिल्कुलु कपह वांगुरु, त इन जो मतिलबु आहे बारिश जो इम्कान न आहे। सिज या चंड जे ॿाहिरियां गोल दायरो नज़र अचे त इन जो मतिलबु आहे बारिश जो इम्कान आहे। पखी आसमान ते सफ़ा मथे उॾी रहिया हुजनि त इन जो मतिलबु आहे बारिश जो इम्कान न आहे। जेकॾहिं ॾेॾर ज़ोर ज़ोर सां टीकाट करे रहिया हुजनि त इन जो मतिलबु आहे हवा में नमी आहे, बारिश जो इम्कान आहे। कुझु वणनि जा पन मुरझाए या मुड़ी वेंदा आहिनि। जेकॾहिं ॾींहं जो वणनि जा पन मुरझाए वञनि या मुड़ी वञनि त इन जो मतिलबु आहे बारिश जो इम्कान आहे। जेकॾहिं कवेलियूं पंहिंजा आना हिकु जॻह खां ॿी जॻह ताईं खणी वञी रहियूं हुजनि त इन जो मतिलबु आहे बारिश या ख़राबु मौसम जो इम्कान आहे। दोस्तों ही सभु कुदरती निशानियूं आहिनि जंहिंजे ज़रिए इंसान मौसम जो अंदाज़ो लॻाईंदो आयो आहे। उमेद आहे ही दिलचस्प मालूमात तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक कहिड़ी दिलचस्प वीडियोज़ लाइ चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।